पाण फरमांदा शेर ऐं शहबाज परदेस मंझे परने पर चिबू की न चुरने बैठियूं आहे रन में समझ में आयो फकीरो नारो न कोन लगायो अन्या वॾे आवाज़ सां फरमांदा शेर ऐं शहबाज शेर के बेताकत होंदे या मंजिल कंदो आ जंगल बर थारल तारीदो आ शाबाद पखी जो आवा मौजादो सोजीरो मुसलमान भाइरो परवाज में मथे दूरा है पंध ते होंदो आ फरमान था शेर ऐं शहबाज परदेस मंझे परने पर चिबियूं चिबू की न चुरने वेठियूं वाहेरन ते पर जे उता बिकिरल त खाज थियल कांगेरन जो इतने चयो के बला साहब बस गई गला बाबा साहब बस गई ये बस न कदो बो छा कदो दे लाए हज़रत सही रहमतुल्लाह अलैहि बुधाइंदा हज़रत रोज़े धड़ी बादशाह जी हानी वो फकीर चयो त भत कोन खादो तो वरी खाए जाको हज़रत इमाम अल-आज़मी पीसे रोज़े आदे के करे पीर चयो सही ता जा के मुरीद न वे भत घणो था खाइन पीसे ही फरमायो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मुरीद चाक चंगा भला सेहत वारा हन कॾहिं बीमार बि खाईंदा घणो लगर कर दी फकीर घणो गजुला थी दई 150 कोन लथी ने कहीं खाधी अलायो बे था हिक ते जाब कोन आयो हां गलायो बाबा हाओ या न पर मौजा दोस्तो अजीजो पाण फरमाइन था अल्हम्दुलिल्लाह मां पांजे मुरीदन जी तबियत एड़ी ठाही आ तरबियत एड़ी करे छडी आ जो कदे भी हु बीमार कोन थींदा चाक चंगा भला हन त बीमार थोड़ा ही खाईंदा सेहत वारा सेहतमंद खाईंदा खुश चंगा भला खाईंदा बेवर जो केबला ता जा मुरीद पटका बधियो अजरक गीचीअ में तेल सुरमा कयो डारन के फरी फरी हयो घुमंदा था वतन यो भला खर्च था कर पाण फरमायो त सगली माव जी औलाद भी सगली हुंदी आ आओ न बाबा जेका पाण पोशीदार हुंदी पोशदार हुंदी पाण जी साफ सुथरी रहण वारी हुंदी तो औलाद के भी साफ सुथरो रखंदी फरमाया त अगली मां जी औलाद बे पाण कोजी हुंदी चिपू खिन में पई हुंदस त उहा किताब बचे जी उबो होंदी गलायो कुर्बान वजा हजरत रोजे वाले जो फैज अदा इए कोन हो खुदा जो कसम अज बि वड फुड़े मी हवा गुरव से तो पियो पर को यार झोली झलण वारो होजे गलायो हे तमा जो बदीन जो इलाइको वाचो सुभान अल्लाह पाण फरमायो त मौजा जेके मुरीदन में खलीफा है चो सुभान अल्लाह अॾियां त चो सुभान अल्लाह पाण फरमा असां जा खलीफा 3 क़िस्मन जा आहिनि कहिड़ा पाण फरमा हिकड़न खे त असां खिलाफत पाण ॾिनीसीं हाल समझी खिलाफत ॾिनीसीं ॿियनि खे वरी ॿियनि असां खां घुरी वरिती त असां ॾिनीसीं प्रिया उहे खलीफा हन जिन जे लाइ असांखे अल्लाह जी ज़ात वटां अमर थियो त हज़रत रोज़े वारा इन्हनि खे खलीफ़ो बणाए छॾ उन्हनि खलीफ़नि मां हिकिड़ो खलीफ़ो मुजादा खलीफ़ो महमूद निज़ामाणी बि आहे चओ सुभान अल्लाह असांजी ॻाल्हियूं ॿ ॿुधाईंदुसि तव्हांजो टाइम पूरो थी वेंदो दुरूद खे वॾी आवाज़ सां भेरो ॾे सल्लल्लाहु अलैहि खलीफो साहब जॾहिं हज़रत इमाम अल-आरिफ़ीन पीर साईं रोज़े धनी बादशाह रज़ी अल्लाह ताला अन्हु जो खलीफो थियो उनजे हथ ते बैयत कई मुंहिंजा दोस्तो जीरो खलीफे साहब जा वॾा ज़मींदार हा ये तव्हां जमायत सभिनी खे ख़बर आहे
हज़ारों एकड़ ज़मीन हुननि जी हूंदी हिकिड़े ॾियारे पदीन तव्हांजे इलाइक़े वारे पंहिंजे उन करे ख़बर जे पंहिंजे नार ते वेठो आहे मुंहिंजा दा ढगो हले थो पियो पाणी मुंहिंजा दा हले थो पियो माल लॻी पई आहे ठक ठक लॻी पई आहे लोटियूं मुंहिंजा दा पाणी नेसर में कंदियूं थियूं अचनि पाण खट मुबारक ते वेठा आहिनि संदसि इलाइक़े जो हिकिड़ो सैयद आयो ॾिठई त आले रसूल आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो जेकॾहिं मुंहिंजा दा अदब एतिराम सैयद जो पुछणो थी त हज़रत इमाम उल-आरिफ़ीन पीर रोज़े वारे खां पुछो उन्हनि जी जमात खां पुछंदो कर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो फ़क़ीरो ख़ुदा जो कसम अदब तव्हांखे दरगाह मुबारक तां मिलंदो मुंहिंजा दा क़ुरान जी तालीम तव्हांखे दरगाह मुबारक तां मिलंदे शरीयत जो मसइलो तव्हांखे क़ुरान पाक मां हदीस पाक मां फ़िक़्ह मां तव्हांखे दरगाह पाक जा मुफ्ती साहब ॿुधाईंदा या सिकंदरी आलिम ॿुधाईंदा हर शइ तुंहिंजे दुकान ते वे पई आहे मुंहिंजा दोस्तो अक़ीदे पंहिंजे में फेर फार न कजांइ एतिरो रुगो सोच त असां जवान कहिड़े मुरीद जा सुबुह पहुची वरी सुबुह कराची वञण ॻाल्हि कंदुमि त अहिड़ी जमायत मिली न त पंहिंजो थका बाबा तवज्जो करे ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो हज़रत पीर साईं जो फैज़ ख़ुदा जो कसम रुगो अख बंदि कर त तोखे पतो पइजी वञे इन मेहर जे पासे पीर साईं जो भाटियो बि हो ख़लीफ़ो बि हो सैयद मोहम्मद पनाह शाह अॼु बि दरगाह मुबारक हुते पीर पुनहल जे नाले सां दरगाह अथव मेहर में दादू जे ज़िले में उनजे हुज़ूर में हिकिड़ो फ़क़ीर आयो मुरीदो ग़रीब अनपढ़ियो माण्हू टोआ ठाहे खपाईंदो सरनि मां हिकिड़े ॾींहुं आयो साईंअ खे चई त क़िबला वज़ीफ़ो ॾे पर वज़ीफ़ो अहिड़ो ॾे जेको मां पचायां त मुंहिंजी आख़िरत बि चङी थी पीर पुनल चयसि त छा पढ़ियल आहे क़ुर शरीफ़ पढ़ियल आहे न छा पढ़ियो अथई कुझु कोन पढ़ियल आहे वज़ीफ़ो थोरो ॾिजां जेको मां करे सघां पाण फरमायुसि त भला हीउ छा कंदो आहे चई टोआ ठाहींदो आहियां पोइ टोआ खणी खपाईंदो आहियां बचनि जी रोज़ी कमाईंदो आहियां चई कीअं का टोआ विकिणंदो आहे चई वञी उले ते टोआ हूंदा आहिनि पोइ खणी पहुचंदो आहे चवंदो आहे त टके टुओ पोइ माण्हू टको ॾींदा आहिनि मां टुओ ॾींदो आहियां टोआ सम्झो था न जेके सरनि मां ठाहींदा आहियो पाण फरमाइनि था पिया बाणी हीअं कर जीअं तूं इहो ऐलान कंदो आहे जॾहिं टोआ खपाइण वञे अॼु खां पोइ वज़ीफ़ो इहो थी चवंदो कर त टके टुओ हथो कुल्हे ते कलमू नबीअ ते चओ ला इलाहा इल्लल्लाह सम्झो था हथो कुल्हे ते कलमू नबीअ ते टके टुओ चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हू वीचारो वियो रोज़ानो मुंहिंजा दा टोआ खपाए चवंदो वते खतो कुल्हे ते कलमू नबीअ ते टके टुओ चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह 100 वरिया उन फ़क़ीर जा पूरा थी विया क़ब्र में पूरे आया अल्लाह जे बहाने सां उन जी मुलाक़ात थिया त फ़क़ीर ॾे ख़बर क़ब्र में वियो आहे तोखां मुनकर नकीर आया हूंदा सुवाल पुछंदा हूंदा कहिड़ी तोसां हालत आहे चए थो यार इहो पुछ ई न पीर पुनर रहमतुल्लाह अलैह मूंखे वज़ीफ़ो ॾिनो हो हे अचे मूंखे उथारे चवनि पिया मन नबीयुक मन रब्बुक व मा दीनुक मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे कान मुंहिंजी आदत पीर पुनल मूंखे वज़ीफ़ो ॾिनो हो पुछनि पिया अलाह केरु थी नबी केरु थी दीन कहिड़ो थी मां चयो मां न टके टुओ खतो कुल्हे ते कलमो नबीअ ते तव्हां बि चओ ला इलाहा इल्लल्लाह मुनकर ऐं नकीर हिक ॿिए ॾे असांखे तो कलमो पढ़ाए क़ब्र में जेके कलमो याद छॾियो पुछाणे खां छॾियो जन्नत जी दरी खोले ॾेई छॾियोसि अल्लाह वारनि जो फैज़ त इहो आहे बाबा अल्लाह वारनि जो फैज़ इहे हलंदो न हज़रत पीर साईं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ मोहम्मद राशिद रोज़े वारनि जो ख़लीफ़ो महमूद रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे नार ते वेठा सैयद जो ॾिठो त पाण उथी बीठा हुनखे मथनि खां विहारियो पाण पोइ थी साईं बिस्मिल्लाह
हुन वो बि सही को अहिड़ो हो देरी कान कई दे ख़बर तूं उतर में पीर वञी कयो हेॾे लाड़ जा पीर कोन्हनि छा ठीक है भला कुर्बान वञा तूं सैयद आले नबी आहे वे तुंहिंजी ख़िदमत कयां तूं छॾ हिन ॻाल्हि खे जिन्हनि ॿुधाए त सही त उतर वारो पीर कोई रोड़ीअ में वञी एॾे में फैज़ आहे हेॾे सभु बेफैज़ आहिनि छा कुर्बान वञा छॾ भला हिन ॻाल्हि खे तूं वेह त तुंहिंजी ख़िदमत कयां मां लस्सी पीआरिया तोखे पानी पियारिया मानी खाराया मखण खाराया खीर खाराया खिदमत कया जोर दिया पर मुंहिंजा त पीर साहब मञे कोन को छा ॾिठो थी पंहिंजे पीर में खलीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैह खे जोश आयो चवे तो तूं मूंखे हरार थो चवे त छा ॾिठो थी रोज़े धड़ीअ में मुंहिंजो रोज़े वारो त समुंड आहे मां हुनजो हिकिड़ो कड़ियो आहियां हेॾे मुंडे ॾिहार जीअं मुंहिंजा अंदरों लोटियूं पाणी खयूं पिया आहियूं माल मां मुंहिंजा दॿा हरायूं मुझा दान नेसर में जीअं आयूं पे उन नेसर में फ़कीर लत हणी चयो ला लोली लगे ना ध्यान घट में घट 10 संत आवाज त पहुंचायो बि सफ़ा वठजी आओ इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जो फकीर जिक्र दी ज़रब हई तो न लोटन मा माल मा ठाकड़ मा मुझा दा खूह मा नेसर मा अदमा पानी मा सरे सरे मा ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज जे बारे में वेओ पे उन भीतर भीतर मा ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज अची रहो कौन फरमान था पीर साहब मां त हजरत रोजे वाले जो अदना गुलाम आया मां त को करियो आया जे करिए जो इयो कमालात मुझे पीर साईं रोजे वाले समुंड जो छा कमाल होंदा ओ मुझा दोस्तों अजीजो अल्लाह पाक जी जात बाबरकात जे प्यारे बानड़े फरमाए त हिकड़न असा खा घुरी वती खिलाफत ॿियनि खे असां पाण ॾिनीसीं ऐं टियनि खे टियनि जे लाइ अल्लाह वटां अमर थियो त ख़लीफ़े महमूद खे बि ख़िलाफ़त ॾेई छॾ ऐं ख़लीफ़ो महमूद उन्हनि मंझि आहे जंहिंजे लाइ अल्लाह वटां असांखे अमर थियो त ख़लीफ़े महमूद खे तव्हां ख़िलाफ़त ॾेई छॾियो हेॾे बुॾे ख़्यालु कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो सुभान अल्लाह ॻाल्हि यादि आहे कहिड़ी सारंग फकीर चो सुभान अल्लाह ये तो चो सुभान अल्लाह अने वडे आवाज सां चो सुभान अल्लाह फिर साईं बि अचनि पिया जमाए सां गॾु फकीर खे बि पंहिंजे घोड़ीअ ते अचे पियो साम्हूं ॾिठई वञ भेण जेको ड्रिगुस सो साम्हूं हाणे अटक लॻाए इतो ई मोटिया पी साईं ते नज़र त पियसि हाणे काबू कयो मां तव्हांजो शौक़ु नथो ॾिसां त करे मां पाण उते ई बंद वराया इहो जमायत जो नारो तव्हां को त ग़ैर जमायत जवाब शाह वारा वॾो नारो हणंदा जमायत जो न हथ मथे कंदा नारो दुनिया खे ॿुधाए त सही न सी पीर पागार जा हो रहियूं बाबा ॿुधाए त सही न ओ भले आशिक माशुक खोड़ खणी धन धारियो मुझो पीर सही पगारो लखे आशिक माशुक खोड़ खणी धन धारियो मुझो पीर सही पगारो मुझो पीर सही पगारो मुखे मां पी खा प्यारो मुझो पीर सही मुखे मां पी का प्यारो लखे आशिक माशुक खोड़ करे धड़धारो मुझो पीर सही पगारो सवे सोना भले आयो अची मुझा पुनल मारियो सवे सोना
भले सोना सवे आयो अच मुझो पुनल मारियो सवही लकयो तब मेल किथे था मारियो मुझो पीर सही पगारो मुझो पीर सही पगारो मुझो पीर सही पगारो मुखे पापी खप्यारो लखयाश कमाशुक खोर करे धन धारियो तंहिंखे शैतान कुछ न कयो जे भेजो पगार चयो हथ मथे खणी आवाज वॾे सां हाजी गुलाम नबी आख़िर ॾिसो चए थो तंहिंखे शैतान कुछ न कयो जंहिं भेज पगार चयो समझो था।